अस्सलाम वालेकुम जी, माया ज़ोया सुमरू। अस्सलाम वालेकुम, माया ज़ाकिर शेख ऐं ये असांजो दोस्त आहे अनीश। इन जे चैनल खे तव्हां लाइक कयो, पसंदि कयो। ऐं असां मिठी में आयासीं इवेंट ते, मेलो लॻल हुयो ऐं तमामु सुठो असांखे हितां जी प्यार मिलियो, मोहबत मिली। ॾाढा मिठी जा सुठा माण्हू आहिनि, मिठा माण्हू आहिनि, मोहब्बती माण्हू आहिनि ऐं सभिनी खां वधीक जेको सुबुह खां वठी असां रिकॉर्डिंग में मसरूफ़ हुआसीं त अनीश जी असां सां गॾु रहियो ऐं तमामु ज़्यादा हिन प्यार सपोर्ट कयो। ऐं मूंखे उमेद न हुई त जॾहिं मां मिठी में ईंदमि, थर में ईंदमि, हिन आवाम सां मूंखे एॾो प्यार मिलंदो। सो मां वरी थोराई थी थर वासियुनि जी ऐं सिंध वासियुनि जी मूंखे एॾो प्यार ॾिनो ऐं मां वरी थोराई थी तव्हांजी, तव्हां सुबुह खां वठी असां सां गॾु कंटिन्यू आहियो। सो मां इहो चाहींदमि तव्हां हिन जे चैनल खे लाइक कयो ऐं सुठा सुठा कमेंट्स कयो। ज़ाकिर भाउ, मुंहिंजे ख़्याल में तव्हां बि कुझु चओ। अनीश कुझु ॿुधाए उनखे त ज़ाकिर भाउ कहिड़ो ज़ाकिर आहे? जी इहो ज़ाकिर भाउ जेको तव्हां गामू जो जेको चैनल ॾिठो हूंदो यूट्यूब चैनल, मुंहिंजी जेको वाइफ थींदी आहे लेटेस्ट वीडियो तव्हां ॾिठी हूंदी त तव्हां आवाज़ करे ॿुधाइजो। ऐं थोड़ा मुआज छो थो रोई, वॾा मरी थी छा? हिकिड़ो गानो थी वञे। हा बिल्कुलु, मां अनीश जे लाइ ॿ लाइनियूं गुनगुनाईंदुमि। ओके। तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते एतबार कयो, एतबार कयो, छो प्यार कयो, छो प्यार कयो, तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते। थैंक यू जी। ऐं तव्हां जेको आहे ज़ोया सुमरो जो जेको चैनल आहे, माने आवाज़ टीवी ते जेको हिननि जो प्रोग्राम ईंदो आहे A to Z प्रोग्राम, ऐं भाउ गॾु हूंदा आहिनि, त उहो ज़रूरु तव्हां ॾिसिजो। ऐं जेको हिननि जो न्यू सॉन्ग ईंदो इहो बि आवाज़ टीवी ते ईंदो, त आवाज़ टीवी खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। ऐं जेको हिन लेटेस्ट वीडियो ईंदियूं उहो तव्हां ॾिसिजो। ऐं न्यू सॉन्ग जेको आहे अॼु असां सॼो ॾींहुं जेको हिननि सां गॾु रिकॉर्ड कयो आहे। ऐं थैंक यू गाइस। ओके, गुड हो गया।